बलोचिस्तान में दहशतगर्दन जा हमला 38 शहरी 14 जवान शहीद 21 दहशतगर्द मारिजी विया। मुस्ताखिल में दहशतगर्दन 23 ॼणनि खे बसनि मां लाहे क़तल करे छॾियो। कलाब में हथियारबंदनि जी फायरिंग में सब इंस्पेक्टर लेवीस एहलकारनि समेत 10 ॼणा मारिजी विया। बुलान में दहशतगर्दन हथां 4 ॼणा गोलियूं हणी क़तल। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि जा हमलनि में पाक फौज जा 14 जवान शहीद थी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जवाबी कार्रवाई करे 21 दहशतगर्दनि खे मारे छॾियो आहे। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी दहशतगर्द हमलन के ज़ुल्म नस्लकशी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त बलोचिस्तान में हिक सूबे जे माण्हुनि न पर पाकिस्तानी क़ौम ते हमलो कयो वियो आहे। दहशतगर्दनि जे मददगारनि ऐं हमदर्दनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। हमला कंदड़ नाराज़ बलोच न पर दहशतगर्द आहिनि। रियासत मज़लूमनि सां गॾु हूंदी। तुर्बत में आबादीअ मां FC ते हमला थी रहिया आहिनि। आबादीअ मां हमला थींदा त सिक्योरिटी फोर्सेस छा कंदी? रियासत हर सूरत में पंहिंजी अमलदारी क़ाइमु कंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त नाराज़ बलोचनि सां ॻाल्हियूं थींदियूं। दहशतगर्दनि खे बख़्श न कयो वेंदो। बलोचिस्तान में टारगेट ऐं मनसूबा बंदीअ तहत दहशतगर्द हमला कया विया आहिनि। TTP ऐं ॿियूं ताक़तूं दहशतगर्दी करे रहियूं आहिनि। दहशतगर्दनि जो बंदोबस्तु कयो पियो वञे। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त KP में दहशतगर्दी उरूज ते ऐं करप्शन खां सवाइ कुझु नाहे। वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर गैर ज़रूरी बयान ॾेई रहियो आहे। सूबाई वज़ीर करप्शन जे पैसनि ते विढ़नि पिया। सूबाई असेंबली जो इजलास तलब न पियो कयो वञे। सूबाई हुकूमत खे तालीम जे शोबे ते ध्यानु ॾियणु घुरिजे। इंतिहा पसंदीअ जे ख़ात्मे लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। मीरपुर माथेलो जे सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में PPMA ने ख़ालिद लुंड संदसि पुटनि जी ज़मानत रद गिरफ़्तार करण जो हुकुम। दहशतगर्दी जा कलम बहाल ख़ालिद लुंड जो नालो ॿीहर शामिल। मक़तूल जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मीरपुर माथेलो में SSP ऑफिस अॻियां धरणो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त जवाबदार केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। केस में कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। अदलिया मां इंसाफ़ जी उमेद आहे।